सॼणो हक़ मौजूदु जीअं लतीफ़ जीअं सिंध ऐं जीअं आलम इंसानियत मान वारा दोस्तो अॼु पाण सुरकापाइती मां कुझु बैत पढ़ूं था ऐं उन्हनि जी पंहिंजी सम्झ मूजिबि तशरीह करियां थो ऐं लतीफ़ साईं सुरकापाइती में जेको कापो कनि थियूं कपह मां कपिड़ो तयारु कनि थियूं ऐट चाढ़े ऐं कपह मां जेको तंद ठाहे उन मां कपिड़ो तयारु कनि थियूं उन्हनि जो ज़िक्र करे थो गोया इन जो इहो मक़सदु इहो आहे त असां वटि जेका जेका शाहूकारी हुई ज़रई शाहूकारी हुई उन जो बि ज़िक्र करे थो ऐं असां वटि जॾहिं वण जो फसुलु लहंदो आहे त कपह लहंदी आहे कपह मां असांखे जेको आहे सो कपिड़ो ठाहींदा आहियूं ऐं कापाइती में उन्हनि कापो कंदड़ औरतुनि जो ज़िक्र आहे जेके औरतूं कपिड़ो ठाहिनि थियूं ऐं उहो वरी पोइ जॾहिं बाज़ारि में वञे थो त उते उहो विकामे थो ऐं सिंध वॾो नाणो कमाए थी रुॻो बाज़ारि सिंध जी बाज़ारि में न पर परॾेह में पोइ उहो कपिड़ो वञे थो ऐं वरी इनखे जेकॾहिं असीं कनेक्ट कंदासीं सामूंडीअ सां त असांखे ख़बर पवंदी त हाणे हीउ जेको असां वटि मुद्दा आई आहे सेप्टेंबर ख़तमु पियो थिए अक्टूबर शुरू पियो थिए उहा ख़तमु थींदी सर निसरी ईंदो त इन कापाइती ऐं सामूंडी खे जॾहिं असीं जॾहिं ॾिसंदासीं त असांखे ख़बर पवंदी त हिन वक़्तु चणा बि लहंदा हिन वक़्तु ॿिया फसल बि लहंदा ऐं कपह बि लही पवंदी कपिड़ो ठही पवंदो पोइ वणझारा जेके ॿेड़ा ऐं घुरा बि भरे परॾे उसंदा ऐं उते वञी इहो वापारु करे वॾो नाणो कमाए ईंदा त अॼु पाण कापाइती मां बैत पढ़ूं था जंहिंजो वास्तो सिर्फ़ु असांजी मईशत सां न पर उन जा ॿिया बि फिक्री पासा आहिनि जिन खे असांखे सम्झण जी तमामु घणी ज़रूरत आहे लतीफ़ साईं चए थो तोड़े तूं का तार जिम हेकली भेरिए तोड़े तूं का तार जिम हेकली भेरिए ॾिठी का ॾुआर सराफ उन्हीअ सिट में ॾिठी का ॾुआर सराफ उन्हीअ सुट में हाणे ही कमाल जो बैत आहे तूं तमामु वॾी कापो करण जी होशियार आहीं तोड़े तूं का तार पर अकेले सिर इहो कमु न कर अकेले सिर जेकर तूं इहो कमु करी थी त इन जो मक़सदु इहो आहे त तो वटि गुरूर आहे तोड़े तूं का तार जिम हेकली भेरिए ॾिठी का ॾुआर सराफ इन्हीअ सुट में तूं त सम्झी थी त आऊं तमामु वॾी कापी करण जी वॾी होशियार आहियां ज़बरदस्त क़िस्म जो कपिड़ो थी ठाहियां ज़बरदस्त क़िस्म जो आऊं ऐट थी हलायां ऐं मुंहिंजो जेको कपिड़ो आहे उहो सभिनी खां उत्तम आहे पर सराफ जेको कपिड़ो जो ख़रीदार आहे उन तुंहिंजे कपिड़े में को ऐब ॾिठो आहे छाकाणि त अकेले सिर जेके बि शयूं थींदियूं आहिनि अकेले सिर उन्हनि शयुनि को न को ऐब रहिजी वेंदो आहे यानी हिन में लतीफ़ साईं जंहिं कलेक्टिव विज़डम जी ॻाल्हि थो करे उहा ॾाढी ग़ैर मामूली आहे अकेले सिर कुझु न आहे करणो सभिनी सहेलियुनि सां कपायतुनि सां गॾिजी करे ऐट वञी चाढ़ ऐं जॾहिं उहो तूं कमु कंदीअ त हिक ॿिए सां सलाह मशवरा थींदा हिक ॿिए जा ऐट ॾिसबा त हीउ कहिड़े रंग जो कपिड़ो थी ठाहे हूअ कहिड़े रंग जो कपिड़ो थी ठाहे हाणे इहो कपिड़ो छा आहे हाणे इहो कपिड़ो ॾाढी ग़ैर मामूली ॻाल्हि आहे इहो जेको कपिड़ो ठाहिजे थो ऐं इहा जेको अकेलो ई खां मना थो करे अकेली ॼणी जेको आहे तूं ईअं न कर ऐं तूं पंहिंजे सहेलियुनि सां गॾु वञ इहा हिदायत जेका फरमाए थो लतीफ़ साईं इन जो मक़सदु ई इहो आहे त जेसि ताईं कलेक्टिव विज़डम यानी गॾियल ॾाहप सां तव्हां मामरनि खे न ॾिसंदव तेसि ताईं तव्हां पंहिंजी मंज़िल ते न पहुची सघंदव केॾी कमाल जी ॻाल्हि करे थो वञे माना हिकु ई वक़्तु केतिरा मौज़ू ऐं केतिरा मामरा उहे सभई लतीफ़ साईं हिकिड़े बैत में खणी थो अचे अहिड़ो मुफ़किर जेको सिंध जी एॾो ख़ुशनसीबी न आहे पर आलम जी ख़ुशनसीबी आहे उहो जॾहिं पंहिंजो फ़िक्र थो पेश करे त उहो एतिरो त घर तरफ़ो थो हुजे जो उन में ॼण त ज़िंदगी जा सभई पासा हू समोए ऐं उन में शामिल करे थो छॾे पर बदकिस्मती आहे असांजी जो असां लतीफ़ साईं जे फ़िक्र मां उहो
जेको मासो जुड़ई माल त पूॼारा पुर थिए उहो असीं हासिल न करे सघिया आहियूं रुॻो मासो हासिल कयूं आहे तॾहिं बि असां तमामु वॾी तरक़ी कयूं आहे अॼु असांजे समाज इहा हालत में हूंदी आहे अॼु असां दहशतुनि वहशतुनि में इंतिहा पसंदियुनि जे हवाले न हुजूं था सो महबूबो इन बैत में लतीफ़ साईं इहा हिदायत थो फरमाए त जेको अकेले सिर ऐं पंहिंजी उन फ़ख़ुरिया अंदाज़ सां जेको तव्हां हलो था इन समाज में इन ज़िंदगी जेका गुज़ारियो था इहा मुनासिब कोन्हे को सभिनी सां गॾिजी हलो सभिनी खे पाण सां गॾु खणी हलो जेको बि कमु कयो उहो गॾियल बुनियादनि ते कयो जेसिताईं गॾियल बुनियादनि ते गॾियल सोच सां गॾियल साञाह सां उहो तव्हां कमु न कंदव तेसिताईं अव्हां कामयाबु कोन थी सघंदो लतीफ़ साईं इहा हिदायत थो फरमाए जेका असांखे सम्झण जी ज़रूरत आहे यारो असां लतीफ़ साईं जे फ़िक्र मां हथ कढिया आहिनि तॾहिं असां अॼु अज़ियतुनि वारी ज़िंदगी गुज़ारियूं था तॾहिं असां ख़ौफ़ वारी ज़िंदगी गुज़ारियूं था तॾहिं असां वटि अलाए अजीब अजीब मामरा आहिनि जेके उहे असां वटि पैदा थी पवनि था ऐं पोइ सॼो समाज अची थो वञे ऐं सभई माण्हू ख़ौफ़ जे वर चढ़ी था वञनि ऐं इन ख़ौफ़ जो ख़ात्मो इन में आहे त असां फिक्री लतीफ़ खे गहराई सां सम्झण जी कोशिशि करियूं ऐं असां हिन फ़लसफ़ी जे ॾाप भरियल जेके बैत आहिनि ऐं ॻाल्हियूं आहिनि उन्हनि सभिनी खे हीअं सां हंडायूं ऐं पंहिंजी औलाद खे लतीफ़ साईं पढ़ायूं उन सां गॾोगॾु असां पंहिंजे समाज खे लतीफ़ साईं पढ़ायूं उन सां गॾु ग़ैर मामूली मुफ़क़िर आहे जंहिंजो तसवर बि नथो करे सघिजे तव्हां पढ़ी त ॾिसो यारो तव्हां पढ़ो त सही त तव्हांखे अंदाज़ो थींदो त लतीफ़ केरु हुयो ऐं लतीफ़ जेको ओभर जे ॾाप जो वॾे में वॾो महदार आहे पर दुनिया जी ॾाप जो बि महदार आहे उन लतीफ़ खे असां नज़रअंदाज़ करे उनखे असां सुखऊं पूरी करण वारो पीर सम्झी ऐं असां उनखे महदूद करे पंहिंजे पीर खे कुहारो आहे मुंहिंजा सॼणो ऐं अव्हांखे हर वीडियो में इहा गुज़ारिश कंदो आहियां त लतीफ़ पीर खे सिंध जे झर झंग ताईं पहुचाइण जी सख़्तु ज़रूरत आहे त अॼोके दौर में त सख़्तु ज़रूरत आहे छाकाणि त अॼोके दौर में जेका इंतिहा पसंदी आहे जेका असां में नफ़रतूं पैदा थियूं आहिनि उन्हनि जो जोड़ ऐं उन्हनि जो हल आहे लतीफ़ साईं मूंखे उमेदु आहे तव्हां चैनल खे सब्सक्राइब कंदव तव्हां दोस्तनि ॾांहुं हीउ वीडियो शेयर कंदव पंहिंजे वार्स ते हीउ वीडियो शेयर कंदव कमेंट कंदव लाइक कंदव ही लतीफ़ साईं जी थींदी आहे ऐं लतीफ़ साईं सां उमेदु आहे को बि वेठो न कंदव ऐं को वीडियो कोन रखंदो आहियां शॉर्ट रखंदो आहियां कोशिशि कंदो आहियां छाकाणि त अॼुकल्ह टाइम माण्हुनि वटि घटि आहे ॾिघियूं ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ माण्हू तयारु न आहिनि तंहिं करे आउं शॉर्ट रखंदो आहियां इहे ॻाल्हियूं ॿुधो दोस्तनि खे ॿुधायो त का समाज में सूंहं अचे का साञाह अचे का सम्झ अचे का सोच अचे को अमल अचे को किरदारु अदा थिए को समाज जी तब्दीली हक़ मौजूद जीअं लतीफ़ जीअं सिंध जीअं आलम इंसान